बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरियानी जो प्रोग्राम कश्मीर टॉक सां आहियां सुभान को नाज़रीन। असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शख़्सियतनि सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदा रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हि ॿोल बि थींदी रही आहे। पर अॼु असांजे स्टूडियो में उहा शख़्सियत मौजूदु आहिनि जंहिंजो तालुक़ु कश्मीर सां आहे ऐं नाले वारा शाइर आहिनि दीदार कलवट साहब। उन्हनि सां अॼु गुफ़्तगू कंदासीं, उन्हनि खां मुख़्तलिफ़ सवाल जवाब कंदासीं उन जी ज़िंदगी बाबति। दीदार कलवट साहब, सभ खां पहिरियों तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो। मूंखे तव्हां इहो ॿुधायो त इहो शाइरी शौक़ु तव्हांखे कॾहिं जाॻियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों तव्हांजो निहायत बेहद शुक्रगुज़ार आहियां, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मूंखे इनवाइट कयो। शाइरी जो शौक़ु साईं मूंखे 1990 में थियो। उन खां अॻु में मां जॾहिं 6 दर्जे में हुयुसि त मूंखे सिंगिंग ॾाढो शौक़ु हुयो त हिकिड़ो सुठो सिंगर थियां। बदकिस्मती सां अञा ताईं न थी सघिया आहियूं। कामयाबी अलाह साईं जे हथ में आहे, जंहिंखे नसीब करे। बसि इहो अरमान आहे त सिंगर सुठा न थी सघियासीं, शाइर सुठा थिया आहियूं, वरी कुझु न कुझु सिंध में ॼाता सुञाता वञूं था। अच्छा साईं, सभिनि जेके इहा दुनिया आहिनि में कंहिं न कंहिंजो को न को उस्तादु हूंदो आहे, त शाइरी वारे शोबे में तव्हांजो उस्तादु केरु ऐं जेको गुलूकारी जेको तव्हां ॻाइण जो शौक़ु हुयो उन में तव्हांजो उस्तादु केरु रहिया? शाइरी में मुंहिंजो उस्तादु अब्दुल वहीद हकड़ो साहिबु, जेको सिंध जो तमामु सुठो शाइर ऐं नाले वारो आहे। हिन वक़्तु उहो ॻाइणो आहे, शाइर बि आहे, बहितरीनु शाइर हुयो। उन सां जीअं वधा थी वियो दोस्ती जो लाॻापा वधंदा विया त उनखां सिखिया वरितीसीं। बाक़ी सिंगिंग में मुंहिंजो को उस्ताद ई कोन्हे ऐं सिंगिंग जी मां का शागिर्दी बि न वरिती आहे। हे हिकिड़ो फ़नकारनि सां टच में रहणु ऐं उन्हनि सां ॻाइण वॼाइण जीअं थींदो आहे, ऐं जॾहिं उन्हनि जी रिकॉर्डिंग ते वेंदा हुआसीं उन्हनि खां उहो सम्झी वियासीं त बाबा कीअं ॻाइजे, छा कजे, ट्रैक कीअं टारिजे। हिकिड़ो हुनुर बसि ईअं वठी छॾियो आहे, बाक़ी सिखिया बाक़ाइदा असां कंहिंखां न वरिती आहे। अच्छा साईं, ईअं हूंदो आहे त जीअं आशिक़ मजबूर गुलाम हुसैन उमराणी जे मक़बूले जो सबबु उहो जेको गानो हुयो उनखां उहो मक़बूल थियो। तव्हांजो कहिड़ो जेका सुठी तव्हांजी कहिड़ी शाइरी हुई जंहिंजे करे तव्हांजो नालो जेको आहे त सुठे जेको आहे शाइरनि में शुमारु थियणु शुरू थियो? मुंहिंजो साईं 1997 में ॿियो गीत थियो, शमन मीराली ॻायो हुयो, हैरान ज़िंदगी आहे परेशान ज़िंदगी आहे, जंहिं मूंखे कुझु न कुझु सुञाणप ॾिनी शाइरनि में, दोस्तनि में का ख़बर पई। पोइ उन खां पोइ होरियां वरी 7 साल मां इहा फील्ड छॾे वियुसि। 7 सालनि खां पोइ मास्टर मंज़ूर मुलाक़ात थी वई मास्टर सां, ऐं दोस्त त पुराणो हुयो, शाइर बि उनखे ख़बर हुई आहे, ऐं उन मूंखे सिलेक्शन ॾिनी। उन जी सिलेक्शन खां पोइ मुंहिंजा गीत मुंहिंजे ख़्याल में 2010 ऐं 11 में सुपर हिट गीत लॻंदा विया। जेको बि एल्बम कयोसीं अलाह साईं जी महिरबानी सां मास्टर मंज़ूर जो कामयाबु वियो। पोइ उन्हनि में मुंहिंजो हिकिड़ो गीत हुयो मूं जहिड़ो यार न मिलंदी, तमामु सुपर हिट वियो ऐं उनखे असां 2 दफ़ा रिकॉर्ड करायोसीं। ऐं पहिरें एल्बम में जेको असां कयोसीं थी ज़िंदगी वई आहे बार तुंहिंजे वए खां पोइ, ॾाढा 60 माज़ार तुंहिंजे वए खां पोइ, उहो बि तमामु सुपर हिट गीत वियो। ऐं जेतिरे ताईं उन वीचारे जी हयाती हुई त 4-5 एल्बम उन सां गॾिजी करे कयासीं। अलाह साईं उनखे जन्नत में जॻह ॾे। उनजे वञण खां पोइ वरी असां 6-7 साल हिकिड़ो गैप अची वियो आहे। असां शाइरी जी फील्ड खां हटी वियासीं, पर हींअर जेको आहे मास्टर फ़तेह अली जो एल्बम कयो आहे, उहो बि मास्टर सुठी मोट मिली आहे मास्टर हिन जे फ़तेह अली जे एल्बम मां। अलाह साईं तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी शाइरी कहिड़े कहिड़े जेको गुलूकारनि ॻाई आहे? मुंहिंजी साईं शाइरी सिंध जे तमामु सभिनी सुठनि ऐं बहितरीनु फ़नकारनि ॻाई आहे। शमन अली, मास्टर मंज़ूर, गुलाम शबीर समूह, आशिक़ निज़ामाणी, रहमत अली मीराली, साईं खे चवां फराह ख़ानम, समीना कंवल, गुलाब राय, ऐं मुंहिंजे ख़्याल में मास्टर फ़तेह अली मुंहिंजा कलाम खोड़ ॻाया आहिनि। खोड़ सारनि ॻायो आहे, लोकल फ़नकार बि खोड़ सारनि जन मूंखे ॻायो आहे, जंहिंमें पंहिंजो कश्मीर जो फ़नकार मरहूम मास्टर अल्लाह रखियो सोलंगी तमामु बहितरीनु रागी हुयो, वॾी राग जी ॼाण हुई उनखे। शुरूआति सां उन सां बि कईसीं, शमन खां पोइ उन सां गॾिजी करे कमु कयो। अच्छा, इहो दीदार साहिबु चवंदा आहिनि त शाइरी जो तालुक़ु इश्क सां हूंदो आहे, इन में सदाकत केतिरी आहे? तव्हां इश्क जे करे शाइरी शुरू कई या ॿियो कुझु? साईं इश्क खां सवाइ त को बि कमु नथो थी सघे। इश्क जेसीं ताईं इश्क न आहे त को कमु बि न थींदो तव्हांजो। हर कमु इश्क सां थिए थो, ज़रूरु इश्क खां सवाइ कमु न थियो हूंदो। पर हाणे नालो त कंहिंजो न खणंदासीं त कंहिंसां इश्क थियो छा थियो, बहरहाल इश्क खां सवाइ कमु त न थींदो न को बि। इश्क जी पीड़ा सां ई शाइर थिया आहियूं। बिल्कुलु। अच्छा साईं, इहो तव्हां थोरो तव्हां जेको तव्हांखे तमामु घणो पसंदि हुजे गीत, उहो थोरो असांखे गुनगुनाए ॿुधायो। मूंखे हिकिड़ो पंहिंजो ज़िंदगी जो तमामु गीत सभु सुठा आहिनि। पंहिंजी औलाद सभु कंहिंखे प्यारी हूंदी आहे,
गीत बि मुंहिंजा औलाद वांगुरु आहिनि, सभई सुठा आहिनि। मां त ईअं चवंदुमि, दुनिया बाक़ी फ़ैसिलो कंदी आहे त हे ख़राबु आहे सुठो आहे। हिकिड़ो गीत मूंखे ॾाढो पसंदि आहे, जेको अञा ताईं ज़िंदगी में विसारे बि न सघियो आहियां। मास्टर मंज़ूर ॻायो, मूं जहिड़ो यार न मिलंदुई, मूं जहिड़ो प्यार न मिलंदुई। मां तव्हांखे उहो ॿुधायां थो। मूं जहिड़ो यार न मिलंदुई, मूं जहिड़ो प्यार न मिलंदुई, कोशिश करे ॾिस यार तूं, कोशिश करे ॾिस यार तूं। मूं जहिड़ो यार न मिलंदुई, मूं जहिड़ो प्यार न मिलंदुई, कोशिश करे ॾिस यार तूं, कोशिश करे ॾिस यार तूं। मूं जहिड़ो यार न मिलंदुई हरदम खिलाइण वारो, ॾुखड़ा वंडाइण वारो, मूंखां वधीक केरु अथई। मोहबती मां माण्हू आहियां, तो दर विकाणो आहियां, मूं सां रखियो छो वेर अथई। अहिड़ो वफ़ादार न मिलंदुई, मूं जहिड़ो यार न मिलंदुई, कोशिश करे ॾिस यार तूं, कोशिश करे ॾिस यार तूं। मूं जहिड़ो यार न मिलंदुई दीदार दिल लॻी अखे, कलवड़ जी आशिकी अखे, ठुकराई थो ॾुखियो थींदे। सम्झायां थो प्यारा तोखे, मशवरा ॾेई सारा तोखे, यादि मूंखे तूं ॾाढो कंदे। किथे बि करार न मिलंदुई, मूं जहिड़ो यार न मिलंदुई, कोशिश करे ॾिस यार तूं, कोशिश करे ॾिस यार तूं। मूं जहिड़ो यार न मिलंदुई वॾी महिरबानी दीदार कलवर साहिबु, तव्हां असांखे पंहिंजो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सां घुरायो प्रोग्राम में से वॾी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो मक़बूल गीत ॿुधायो। नाज़रीन, इहो आहे दीदार कलवर साहिब जो कश्मीर सां तालुक़ु आहे, नाले वारा सिंध जा शाइर आहिनि। उन्हनि जो आख़िरी गीत ॿुधो न चवणो त मूं जहिड़ो यार न मिलंदई। इन सां असांखे अॼु जे प्रोग्राम में ॾींदा इजाज़त। वरी ईंदड़ ॾींहुं कंहिं ॿिए महिमान कंहिं ॿिए इशू में असां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त, अलाह भाई।